मटियारी खां अशरफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जो क्लासिकल वरेरो अब्दुर्रहमान ॾेथो गुर्दन ऐं दिल जी तकलीफ़ जे करे अल हाशमी हस्पताल हैदराबाद में हिन फ़ानी जहान मां लाडाणो करे वियो। सिंध जे सकाफ़त ऐं घोड़नि जो शौक़ीन एवॉर्ड याफ़्ता पारस घोड़े जे नाले सां शोहरत माणींदड़ वरेरो अब्दुर्रहमान ॾेथो जी वफ़ात ते मटियारी पलीजाणी ॾेथा ऐं ॿियनि इलाइक़नि में सोग वारो माहौल छायल आहे। संदसि ओताक सकाफ़त लाइ कयल ख़िदमतुनि ऐं घोड़नि जे लाइ हिकु मुहबत सॼी सिंध में मशहूरु आहे। संदसि लिबास हमेशह बोस्की वॻे सां गॾु सिंधी टोपी सिंधी पटको हूंदो हो ऐं पाण सिंध में हर मेले में घोड़नि जी ट्रोड़ में दिलचस्पी रखंदड़ हो। संदसि जनाज़े निमाज़ अबाणे ॻोठ वॾेरे अली मोहम्मद ॾेथो में अदा कई वई, जंहिंमें सरदार ख़ुदारनो ॾेथो, अब्दुल बासित रिंद, हाजी अरशद सोहू, गुल ज़मीर ॾेथो, अली नवाज़ खोसो, कमाल खान बाटी, गुल ट्रगड़ ऐं ॿियनि सियासी समाजी अॻुवाननि खां अलावा इलाइक़े वासियुनि संदसि जनाज़े में वॾे तादाद में शिरकत कई। संदसि मण हज़ारे आलिन अखियुनि सां क़ब्रिस्तान बचियल ॾेथा में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। संदसि पुटनि गुल हसन, अलहरिणो, अमीर सुल्तान ॾेथे सां ताज़ियत जो सिलसिलो जारी।